अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सिंह। हलंदासीं हेडलाइन तरफ़। वज़ीर आज़म पारां वज़ीरिस्तान में अॼु खां इंटरनेट 3G ऐं 4G सहूलियत खोलण जो ऐलान। इमरान ख़ान जो चवणु आहे त आर्मी चीफ ऐं DGI सां ॻाल्हियुनि खां पोइ दहशतगर्दनि तरफ़ां इम्कानी तौरु 3G ऐं 4G इस्तेमालु करण वारे मामले जो जाइज़ो वठंदासीं। ॾखण वज़ीरिस्तान में स्कूल, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ बि खोलींदासीं। हुकूमत वज़ीरिस्तान में ज़ैतून जो इनकलाब आणींदी, जंहिं खां पोइ असां ज़ैतून जो तेल एक्सपोर्ट कंदासीं। परडेही फंडिंग जी जांच जल्द मुकमिल थियणु घुरिजे। उमेद आहे त इलेक्शन कमीशन शिफ़ाफ़ अंदाज़ में मामले जे उकलाईंदी। परडेही फंडिंग केस जो फ़ैसिलो आयो त 24 कलाकनि में मौजूदा हुकुमरान नाइल थी वेंदा। PDM अॻवान राजा परवेज़ अशरफ ऐं हसन इक़बाल जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। लाहौर जे एहतिसाब अदालत में अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ समेत ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ अदालत में पेश। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त नेब मनी लॉन्ड्रिंग केस में क़यामत ताईं मुंहिंजे ख़िलाफ़ 1 रुपए जी बि करप्शन साबित करे नथी सघे। नून लीग जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकुमराननि जो रोज़ानो नओं स्कैंडल साम्हूं अची रहियो आहे। अहिड़ो करप्ट टोलो पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि न आयो। PTI फारिंग फंडिंग केस में मुख्य जवाबदार ॾोह जो एतिराफ़ करे वरितो। हाणे इलेक्शन कमीशन जो कमु आहे त जवाबदारनि खे जल्द सज़ा ॾिए। नाइल टोलो मुल्क ते क़ाबिज़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे इजलास साॻिए ॾींहुं तलब करण जो फ़ैसिलो करे वरितो। 22 जनवरी जुमे ते सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा इजलास थींदा। पार्लियामेंटी सलाहकार बाबर रहमान जो चवणु आहे त पार्लियामेंट जो इजलास सॾाइण लाइ वज़ीर आज़म सां मुशावरत थी आहे। PDM जो एहतिजाजी सियासत वारो बयानु पूरी क़ौम जो साम्हूं नाकाम थी वियो। ट्रंप जे इक़्तिदार जो सिज लही वियो। जो बाइडेन अॼु 46 अमेरिकी सदर जी हैसियत सां उहिदे जो कसम खणंदो। हलफ़ बरदारी जे मौक़े ते विगोड़नि जे ख़दशे सबबि समूरे अमेरिका में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। कैपिटल हिल में लॉकडाउन लागू, मेट्रो स्टेशन्स बि बंदि कया विया। सिंध हाईकोर्ट सखर ऐं रोड़ी खे मिलाइण लाइ सिंधु दरिया ते नई पुल जल्द अॾण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाईकोर्ट सखर बेंच में ख़ुर्शीद शाह जी पटीशन ते ॿुधणी दौरान NHA अमलदार पेश। अदालत पारां पुल तामीर करण बाबति 2 महीननि अंदरि फिज़िबिलिटी रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 48 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 11,103 ताईं पहुची वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1772 नवां केस ज़ाहिर। फाल केसिस जो अंग वधी 35,163 थी वियो। 4,78,517 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सिंध हाईकोर्ट 5 सालनि खां गुमशेरीअ खे बाज़ियाब न कराइण ते कावड़ जो इज़हार कंदे पुलिस जी रिपोर्ट रद्द करे छॾी। अदालत ईंदड़ ॿुधड़ी ते दिफ़ा वारे सेक्रेटरी, वफ़ाक़ी घरू वज़ारत ऐं ॿियनि इख़्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। PTI अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त रोशन सिंध प्रोग्राम नाले ते करप्शन कई वई। करप्शन जो ज़िम्मेवार वॾो वज़ीर मुराद अली शाह आहे। माण्हुनि PDM खे रद्द करे छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ अजमल ख़ान खां इसराइल मोकिलियो। मौलाना फज़ल रहमान मदरसनि जे ॿारनि खे ख़राब करणु चाहे थो। खैरपुर भरिसां इकनॉमिक ज़ूम थाणे जी हद में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबिलो। फायरिंग जी ॾे वठि दौरान हिकु पुलिस एहलकार सिद्दीक़ नारे जो शहीद थी वियो। धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ सॼे ज़िले मां पुलिस जी नफ़री तलब कई वई। कोयटा वेझो बेला शाहराह ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कटी। 8 मुसाफ़िर फोत, 22 ज़ख़्मी।
इतलाबाद पुलिस ऐं रेस्क्यू टीमुनि वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो, वधीक जांच कई पई वञे। लाड़काणे में इलाज दौरान वारस ॾिनो माछी जो रहवासी फौत थी वियो। फौती शख़्स उमीद सोलंगी जे वारसनि पारां डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम। घोटकी भरिसां कादरपुर पुलिस चौकी ते सिविल जज जो छापो। बिना जवाब बांदी बणायल नींगर अब्दुल वहाब सुंदराणी खे आज़ादु कयो वियो। सिविल जज चौकी इंचार्ज खे सुभाणे रिपोर्ट समेत पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। काज़ीमत भरिसां कचे जे इलाइक़े अधड़े बेले में ज़मीन जी मालिकी तां जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में गुज़िरियल ॾींहुं झेड़े दौरान हिक ॼणे जे मारिजी वञण खां पोइ छिकताण बरक़रार। मक़तूल गुलशेर जतोई जे वारसनि जो लाश लाखाट रोड ते रखे धरणो। बुलड़ी शाह करीम भरिसां पंजारी वाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो, सुञाणप न थी सघी। थर में ॿारनि जी फौतगी जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक ॿ ॿारड़ा फौत थी विया। हलंदड़ महीने हयातियूं विञाईंदड़नि जो अंगु 33 थी वियो। दोदापुर भरिसां ओढा ऐं जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो अॼु लाड़काणे में मीर मंज़ूर पवर ऐं घोषबख़्श महर जे सरपंच में थी रहियो आहे। 2 साल अॻु क्रिकेट जी रांदि तां शुरू थियल तकरार ॿिन्ही धुरियुनि जा 11 ॼणा क़तल थी चुका। रीत एड़ो वारजे गतसान टुकड़ा तारजे दंदंग हलंदा हलो। ऐं अवामी तहरीक जे सरबराह दानिश्वर लेखक ऐं अदीब रसूल बख़्श पलेजो जी अॼु 91वीं सालगिरह मल्हाई पई वञे।